अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादो में यासिर पब्लिक हाई स्कूल जी ब्रांच नंबर 2 में पहिरें खां 8 दर्जे जे ॿारनि में दुनियावी सतह ते हथनि धोइण जे आलमी ॾियारे जे मौक़े ते स्कूल में ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में समाजी तंज़ीमुनि जा अॻवान कामरान कोराई पारां ॿारनि खे हथनि धोइण जे बारे में आगाही ॾिनी वई। स्कूल यासिर जे ब्रांच नंबर 2 जे प्रिंसिपल वाजिद मल्ला, वाइस प्रिंसिपल वहीद मल्ला, उस्तादनि में सजण मल्ला, मिस नजमा बलोच, आपा रिहाना ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां स्कूल में दाख़िल समूरे ॿारनि खे साबुण सां हथ पिणु धोराया विया ऐं आगाही ॾिनी वई त हिन ॾियारे खे मल्हाइण जो मक़सदु अव्हां खे पाण मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण लाइ वक़्तन ब वक़्तन हथनि जो धोइणु लाज़मी आहे, जंहिंमें अव्हां रांदि रूंद, बाथरूम जे इस्तेमालु ऐं मानी खाइण खां अॻु हथनि जो धोइणु लाज़मी आहे। स्कूल इंतिज़ामिया पारां हाणोकी हलंदड़ वबा मर्ज़ बाबति पिणु ॼाण फ़राहम कई वई, जंहिंमें ॿारनि खे लाज़मी मास्क पाराइण, सैनिटाइज़र जो इस्तेमालु ऐं समाजी विथीअ खे यकीनी बणाइण जी हिदायत पिणु ॾिनी वई। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदायत सिंध, दादू।